अॼु पंहिंजे बचे खे ॾिसण जे लाइ 5 सालनि खां पोइ अञा ते अखियूं में दसी वई हुननि जे ॾिसण जे लाइ। हाँ रज़िया, तू सही थी चए, मुंहिंजूं बि अखियूं तरसी वयूं आहिनि उनखे ॾिसण जे लाइ। अस्सलाम वालेकुम चाचा नदीरे, खैर तो है ना चाचा नदीरे? ये घर के ताला बाला आयूं कॾहिं जी तैयारी आहे? अदा मोहम्मद अली, शहर था वञूं बाबा, शहर पंहिंजे पुट सां मिलण। वॾे अरसे खां पोइ अॼु एड्रेस मिली आहे हुनजे घर जी ऐं हुनजे दफ़्तर जी। चाचा नदीरे, पुट सां था मिलण वञो, छा पुट ॾे मिली करे कंदो? हुननि 5 सालनि में तव्हांजी का सार संभाल लधी आहे? अॼु ॾींहं ते तव्हां सां हिते मिलण आयो आहे। उहो न आयो आहे त छा थियो, असां त वञूं था न हुन ॾे। मां ॿुधो आहे त उहो वॾो माण्हू थी वियो आहे। चाचा नज़ीर, ख़बर न आहे त उनखे तव्हां यादि आयो या न आयो, कोई फ़ाइदो न आहे वञण जो, छॾे ॾियोसि न। वाड़िया अदा मोहम्मद अली, वाड़िया। अरे बाबा, हेॾे अरसे खां पोइ त ख़बर पई आहे मुंहिंजे बचड़े जी। अरे बाबा, हाणे त असां होॾे वेंदासीं, तूं बि पंहिंजे बचड़े जा दीदार कंदासीं ऐं तूं हिते तो न वञ। हलिया रज़िया, हलिया, अच त असां हलूं। वाह रे वाह, वञो खाओ खटिया। रज़िया, इहो थी ओयो, हलिया हलिया हलिया। पुट, रियान नज़ीर साहब जो घर है बाबा? जी जी, साहब जो घर इहो ई आहे, पर हिन वक़्तु साहब घर न आहे। अच्छा, तो पोइ पुट हीअं कर, ये दरवाज़ो खोल त असां वेही करे अंदर उनजो इंतज़ार था कयूं। माज़रत तो करियां, असांखे एतिरी इजाज़त न आहे जो ईअं कंहिं गैर माण्हू खे अंदर विहायूं। जॾहिं साहब अचे त पोइ ईंदा। न न पुट न, असां गैर न आहियूं बाबा। मां हुनजो पीउ आहियां ऐं ही उनजी माउ आहे। रियान साहब जो पीउ मां, उहो बि तव्हां। तमामु सुठो मज़ाक आहे। हलो बाबा हलो, जॾहिं साहब अचे पोइ अचिजांव, हलो। ॻोठाणा ॿारियाली जा रियान साहब जा पीउ मां थियण आया। हेलो, हाँ अकबली, छा ॻाल्हि आहे? साहब, कोई ॻोठाणा आया हुया, हिकिड़ो कुराड़ो पीरसन ऐं हिकिड़ी कुराड़ी माई हुई। उहे पाण खे तव्हांजो वालिदेन सॾाइनि पिया। छा? पोइ काॾे विया? अच्छा, इनखे भॼाए छॾियो न, इनखे भॼाए छॾ बाबा, इनखे भॼाए छॾ। जी जी साहब, मां उन्हनि खे भॼाए छॾियुमि। हू अंदर वेहण लाइ चवनि पिया, पर मां उन्हनि खे चयुमि साहब जी अंदर वेहण जी इजाज़त न आहे। साहब, मां सही कयमि न? हाँ हाँ बिल्कुलु, ॾाढो सुठो कमु कयो अथऊं। शायदि इहे ॻोठ जा रिश्तेदार जेके हिते अचनि था शहर, उहो ड्रामेबाज़ी करनि था। हाणे ॻाल्हि ॿुध, आईंदा जेकॾहिं कोई बि रिश्तेदार अचे न त उनखे भॼाए छॾिजांइ। जी जी ठीकु आहे साहब। इहे वरी हेॾे काॾे अची विया मुंहिंजी बेइज़ती कराइण जे लाइ। रियान जा पीउ, हाणे असां छा कंदासीं? उनजे दफ़्तर था हलूं ॿियो वरी काॾे। जेकॾहिं घर में न आहे त दफ़्तर में त ज़रूरु हूंदो। उनजे दफ़्तर जी बि एड्रेस मूंखे आहे। अचो अचो त हलूं, अचो। सर, एक नज़ीर नाले सां हमरा आयो आहे, एक माई भी साण अथसि, तव्हांजे नाले पुछनि था। अरे यार, ये हिते ई पहुची आहे। ठीकु आहे, तूं ईअं कर, इन्हनि खे चओ त रियान खे कम खां ॿार, उहो इन जे करे मुंहिंजा परे जा रिश्तेदार आहिनि। अच्छा सर,
पर उहे त पाण खे तव्हांजो पीउ मां सॾाइनि था। तोखे जेतिरो चयमि तो उहो कमु कर। कंहिंजे साम्हूं इहा बकवास करण जी ज़रूरत न आहे। जेको तोखे उन कुझु चयो आहे उहो सभु विसारे छॾ। जी जी सर। जी मुंहिंजा भाउ साहब ऑफिस में न आहे, कंहिं कम जे सिलसिले ॿाहिरि वियल आहे। तव्हां सुभाणे चकर लॻाइजो। सुभाणे? जी ठीकु आहे मुंहिंजा भाउ। हाणे असां हिते छा कयूं? वापसि ॻोठ हलूं? हिते किथे रहंदासीं असां? अड़ी ओ चरी वेही इंतज़ार था कयूं। शाम ताईं त दफ़्तर ते अची वेंदो न। जे न आयो त पोइ वरी घर ते हलंदासीं, उतो मालूमात वठंदासीं। जी ठीकु आहे, हलो। चाचा हिदायतुल्ला, बाबा थोरो हेॾे त अचो। जी साहब। ही ॻोठाणा केरु आहिनि जो ऑफिस जे अची ॿाहिरां वेही रहिया आहिनि? तुंहिंजा कोई रिश्तेदार आहिनि छा? न सर, मुंहिंजा त कोई बि रिश्तेदार न आहिनि। त पोइ केरु आहिनि इहे? सर हे त रेहान साहब जा पीउ मां आहिनि, ॻोठ खां आया आहिनि। पर सर रेहान साहब त हिननि सां मिलण ई नथो चाहे। हे पोइ हिते वेही हिननि जो इंतज़ार करनि था। सही सही, ठीकु आहे। सलाम वालेकुम बाबा जी। छा तव्हां रेहान सां मिलण आया आहियो? जी 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 पुट, बिल्कुलु असां हुन सां ई मिलण आया आहियूं। पर हू कंहिं कम सां काथे ॿाहिरि वियल आहे। असां त हुनजे घर बि वियासीं, उते बि हू न मिलियो। पोइ असां हुनजे दफ़्तर ते आया आहियूं, हिते बि हू न आहे। उनजे करे असां हिते वेही हुनजो इंतज़ार था कयूं बाबा। थी सघे तो काॾे विया हुजनि, पर मां अॻे त तव्हांखे हिते न आहे ॾिठो। असां त ॿई काफ़ी अरसे खां वठी हिते गॾु कमु कयूं था। हा पुट, 5 सालनि खां पोइ आया आहियूं असां पंहिंजे पुट सां मिलण। एतिरे अरसे में न असां सां मिलण ई आयो आहे, न असां सां राब्तो ई रखियो अथई। बसि त पोइ हुनजे कंहिं ॼाण सुञाण वारे असांखे हुनजे बारे में ॿुधायो ऐं हुन एड्रेस ॾिनो, घर ऐं हुनजे दफ़्तर जो। बसि त पोइ हलिया आयासीं। सोचियोसीं त पुटड़े सां मिलंदासीं ऐं 2-3 ॾींहं वञी पंहिंजे पुटड़े सां रहंदासीं। ओहो, चलो मां मालूम कयां थो, उहो ज़रूर मिलंदो तव्हां सां। तव्हां फिकर न कयो। ओहो वीचारो पुराड़ो। छा थियो? सभु ख़ैर त आहे? यार ॿार हिकु पुराड़ो ऐं पुराड़ी, लॻे थो त मूंखे ॿई पाण में ज़ाल मुड़ुस आहिनि। यार पुराड़े वीचारे खे अटैक थी पियो आहे। मां हुनखे एम्बुलेंस घुराए ॾिनो आहे। ख़बर न आहे वीचारो बचंदो बि अलाए न। ऐं माई वीचारी रोई रोई पंहिंजा हाल बुरा हाल कई वेठी आहे। छा? हार्ट अटैक? काथे एम्बुलेंस? काथे आहे मुंहिंजो पीउ? रेहान पुट, रज़िया, रज़िया, असांजो रेहान पुट अची वियो। अरे यार, ही कहिड़ो बेहूदा मज़ाक आहे? अरे यार, ही उहो बेहूदा मज़ाक आहे जो तूं पंहिंजे पीउ मां सां कयूं वेठो आहीं। अरे यार, कदर कर हिननि जो। ईअं न थिए जो मज़ाक सच में न बदिलजी वञे। यार अॼु मां हिन जे सोसाइटी में आहियां। अगर मां इनके पंहिंजे हिते शहर वठी चाहियां त पोइ माण्हू मूंते टोका करनि। यार इन शर्मिंदगी जी वजह खां मां इन्हनि खां परे रहियुमि। पुट, मां सॼी ज़िंदगी महिनत कई, मज़दूरी कयमि,
तोखे लिखाए पढ़ायो मां सॼी ज़िंदगीअ में कॾहिं बि तोखे कंहिं शइ जी कमी महसूसु थियणु न ॾिनमि ऐं तोखे हिन मंज़िल ते पहुचायो ऐं अॼु वरी तूं वॾे दुख जी ॻाल्हि आहे रेहान। पीउ माउ चाहे ॻोठाणा हुजनि या वरी शहरी, पीउ माउ त पीउ माउ ई हूंदा आहिनि। हिननि तोखे लिखाए पढ़ाए इन मक़ाम ते पहुचायो आहे त जीअं हिननि खे फ़ख़्रु हुजे तुंहिंजे मथां, ऐं तो वरी छा कयो? वाह जो तो सिलो ॾिनो आहे हिननि जे क़ुर्बानी जो। तुंहिंजी जन्नत ऐं जन्नत जो दरवाज़ो तुंहिंजे साम्हूं आहे। हाणे रेहान फ़ैसिलो बाबा तुंहिंजे हथ आहे। मूंखे माफ़ कयो बाबा अम्मी, ख़बर न आहे मां इहा सोच छो रखी वेठुमि। पंहिंजी इज़त खे अज़ीज़ ऐं तव्हांखे पुट असां सभु सम्झूं था। पुट तोखे काफ़ी अरसे खां पोइ ॾिसी करे असांजूं ॿाहिरियूं सभु ख़तम थी वियूं। कसम सां पुट तोखे ॾिसी करे मुंहिंजूं अखियूं ई ठरी पियूं आहिनि। मुंहिंजा पुट अच मूंखे माकुर पाए मिल त मुंहिंजा पुट, अच मुंहिंजा बचा मूंखां माकुर पाए मुंहिंजा बाबा। नसीब वारा आहिनि उहे माण्हू जो ॻोठ ॿारहड़ीअ जा थी करे बि महिनत मज़दूरी करे कामयाबी जे मक़ाम ते पहुची वेंदा आहिनि, पर उन्हनि जहिड़ो बदनसीब कोई न आहे जो उन मक़ाम ते पहुची करे पंहिंजे पीउ माउ खे विसारे छॾनि। बल्कि कामयाब थियण खां पोइ त फ़ख़्र सां इहो ॿुधायो त ही मुंहिंजा पीउ माउ आहिनि। असां इन्हनि जे करे हिन मंज़िल ते पहुता आहियूं। अगरि तव्हांखे असांजो ही मैसेज सुठो लॻे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी।